कावश सथ पारां अंगारे ॾींहुं डीआईजी सखर आफिस आॾो धरणे जो ऐलान कयो वियो आहे। 6 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस शहीद जान मोहम्मद मर जा कातिलनि जा सरपरस्त गिरफ़्तार न करे सघी आहे। पुलिस नाकाम बणियल आहे। अव्हांखे ॿुधायूं त डीआईजी सखर आफिस आॾो धरणे दौरान ईंदड़ लाया अमल जो ऐलान कयो वेंदो। केटीएन ऐं कावश सथ पारां जणायो वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं त केटीएन ऐं कावश सथ पारां ऐलानियल धरणे में समूरनि सियासी समाजी क़ौमपरस्त सहाफ़ती तंज़ीमुनि ऐं वकील बिरादरी खे शिरकत जी अपील कई वई आहे। अव्हांखे अपडेट कयूं त सखर पुलिस शहीद जान मोहम्मद मर जा कातिल गिरफ़्तार करण में नाकाम बणिजी वई आहे। केटीएन ऐं कावश सथ पारां अंगारे ॾींहुं डीआईजी सखर आफिस आॾो धरणे जो ऐलान कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील लाइ सां आहिनि त मौजूद आहे कराची खां केटी न्यूज़ जो चीफ रिपोर्टर वहीद राजपर। जी वहीद, अपडेट कजो। जी राबेल, एक हफ़्तो गुज़रण बावजूद भी शहीद जान मोहम्मद जा कातिल अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। केटीएन काविश सखर जे ब्यूरो चीफ जा कातिल गिरफ़्तार न थियण खिलाफ़ एहतजाज जो ऐलान कियो वियो आहे। केटीएन ऐं काविश सखर पारां अंगारे ॾींहुं डीआईजी सखर आफिस आॾो धरणे जो ऐलान कियो वियो आहे। इन हवाले सां समूरनि जेके समाजी सियासी क़ौमपरस्त सहाफ़ती तंज़ीमूं आहिनि, वकील बिरादरी आहे, उनखे केटीएन काविश जे पारां अपील कई वई आहे त उनमें भरपूर तरीक़े सां शिरकत कई वञे। शहीद जे खून सां इंसाफ़ जे लाइ जेको एहतजाज जो ऐलान कयो वियो आहे, उनमें समूरनि जेके सिविल सोसाइटी आहे, सियासी जमायतूं आहिनि, समाजी क़ौमपरस्त सहाफ़ती तंज़ीमूं ऐं वकील बिरादरी उनखे शिरकत जी अपील कई वई आहे। डीआईजी सखर आफिस जे ॿाहिरां 12 वॻे धरणो हयो वेंदो। अंगारे ॾींहं ते 22 अगस्त ते धरणे जो ऐलान कयो वियो आहे। समूरनि जेके तंज़ीमूं आहिनि उनखे अपील कई वई आहे त उहो शहीद जान मोहम्मद जे कातिलनि खे जेको गिरफ़्तार करण लाइ हिन एहतजाज में भरपूर तरीक़े सां उनमें शिरकत जी जेको उनखे अपील कई वई आहे। सखर जे डीआईजी पुलिस आफिस आॾो अंगारे ॾींहुं 12 वॻे धरणे जो ऐलान कयो वियो आहे। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ वहीद राजपर।